अयाज़ चयो हो त वक़्त जिया मां वञणो आहियां, वञी वरी बि वरणो आहियां, जेसीं मुंहिंजा गीत न मरंदा तेसीं मां बि मरणो न आहियां। हिननि सिटुनि सां मां उन शख़्स खे स्टेज ते अचण जी दावत ॾींदसि जंहिं अयाज़ जे जहिड़े त अयाज़ सां निभायो, पर अयाज़ जे मिटीअ सां बि हुन सचाई कई। ऐं असां मोहतरम मदद अली सिंधी साहब जंहिं पहिरियों दफ़ो अयाज़ खे सेलिब्रेट करण जी रवायत रखी, मां खेसि तव्हांजे भरपूर दावत में ताड़ियुनि में दावत कलाम ॾींदसि। महिरबानी डॉक्टर साहिबा। सभ खां त पहिरीं आउं खाना बलोच सत खे मुबारकबाद ॾींदुसि ऐं साईं सरदार शाह खे बि त हू हिन मेले जे इनक़ाद में मुकमल सहकार कयो आहे। उमेद आहे त हीउ मेलो आईंदा बि थींदो रहंदो। तक़रीरूं की नोट हारिस साहब कई आहे, डॉक्टर सैर इमदाद कई आहे, मकालो त आम लिखी आयो हुउसि, पर डॉक्टर इरफाना चयो आहे त घणी तक़रीर न करणी आहे। न मक़सदु आहे त सो मां इहा ॻाल्हि जनरल ॻाल्हि पियो करियां। सो साईं सरदार शाह ॻाल्हाईंदो। हिते आउं फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त शेख अयाज़ बाबति घणो कुझु लिखियो वियो आहे ऐं घणो कुझु अञा बि लिखियो वेंदो। वॾी ॻाल्हि त अॼु असीं अयाज़ खे यादि पिया करियूं, हीउ सतों साल आहे। इहा सचपच हिननि खे बि शाबाश हुजे, पर मूंखे ख़ुशी इन करे आहे त अयाज़ जे हयातीअ में बि असां हुन सां गॾु हुआसीं। 25-30 सालनि जो मुंहिंजो साथ हो ऐं अयाज़ जे ही जहान छॾण खां पोइ बि केतिरा साल हिन ई मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में असीं शेख अयाज़ जी यादि में तक़रीब कंदा हुआसीं। हाणे उहो झंडो ऐं परचम इरफाना अमर सिंधु ऐं उन जे समूरे सत के आहे। असीं उन काफ़िले में संदन कारकुन थी कमु कंदा रहंदासीं। सो अयाज़ लाइ मां इहो ई चवंदुसि त जेके माण्हू पंहिंजे देशवासियुनि ऐं वतन जे लाइ लड़ाई लड़नि था, क़ौमी गीत ॻाइनि था, तकलीफ़ूं सहनि था, उन्हनि खे दुनिया जी का बि ताक़त कोन ख़तमु करे सघंदी। भले हुन जे ख़िलाफ़ु केतिरो बि ॻाल्हायो वञे, पर उहे माण्हू अमर आहिनि ऐं उहे अञा बि उन्हनि जे लाइ जा गीत ॻाया वेंदा। अवां ॾिसो त ॾींहं जीअं जीअं वक़्तु बदिलिजे पियो, अॻिते वधे पियो, अयाज़ जी शाइरी नौजवान नसुल में मक़बूल पई थिए। मां त इहा ॻाल्हि चवंदुसि त आफ़ाक़ी शाइर कॾहिं बि ख़तमु न थी सघंदा आहिनि। शेख अयाज़ ते हिन वक़्तु कुझु धुरियूं कातो कुआड़ा खणनि पियूं, इहा का नई ॻाल्हि कान्हे। मूंखे यादि आहे त कंहिं ज़माने में शेख अयाज़ ते जे शाइरीअ ते केस बि थिया ऐं पहिरियों भेरो शेख अयाज़ खे 65 में नज़म लिखण ते ही संग्राम साम्हूं आहे, नारायण श्याम तुंहिंजा मुंहिंजा कोल बि साॻिया बोल बि साॻिया, हू कविता जो काक धणी पर मुंहिंजा रंगर तोल बि साॻिया, हुन ते कीअं बंदूक खणा मां, हुन ते गोली कीअं हणा मां। उनजे एवज़ 3 महीना 65 में सी क्लास में सखर जेल में शेख अयाज़ बंदि हो, क़ैद कयो वियो। शेख अयाज़ जा 3 शाइरीअ जा किताब, हिकिड़ो ख़तनि जो मजमूओ ऐं 2 शाइरी जा मजमूआ ज़ब्त कया विया। इहो बि मूंखे यादि आहे। हिकिड़ो कल्ह मूं टीवी ॾिठो पियो हिकिड़ो प्रोग्राम, हिकिड़ो तमामु वॾो अदीब, हाणे नालो नथो वठां हुनजो, उहो अयाज़ जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईं पिए, चईं पिए त अयाज़ खे हैदराबाद मां हिकिड़ो नोटिस मिलियो ऐं उहो छॾे हैदराबाद हलियो वियो। हुनखे यादि ई कोन्हे त उहा होटल कहिड़ी हुई। उहा होटल रिट्स हुई ऐं जाम साकी वारनि जो फंक्शन हो। अयाज़ खे पुलिस पहुती त तूं हिन शहर खे हींअर जो हींअर छॾे वञ। पुलिस जे पहिरे में शेख अयाज़ खे वञी कोटड़ीअ मां ट्रेन में चाढ़ियऊं ऐं शहर बदर कयो वियो। जॾहिं माण्हूअ खे ख़बर न हुजे त महिरबानी करे इल्ज़ाम न हणो। केतिरा माण्हू आहिनि जिन लिखियो अयाज़ जे ख़िलाफ़ु, पर उहे अॼु कंहिंखे यादि बि कोन्हनि, पर अयाज़ यादि आहे। मां फ़क़ति हिते इहो चवंदुसि त महिरबानी करे जेके शेख अयाज़ बाबति ॻाल्हियूं लिखनि पिया, इहे गद्दारी ऐं मोहब वतन जा सर्टिफिकेट बंदि करियो। अव्हांखे को हक़ु कोन्हे कंहिंखे गद्दारीअ जो सर्टिफिकेट ॾियण जो, अवाम ते छॾे ॾियो। माण्हू पाण ई फ़ैसिलो कंदा
त केरु मोहब वतन आहे ऐं केरु गद्दार आहे। सो इहे ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। ऐं हाणे मां त वधीक कोन ॻाल्हाईंदुसि, मुंहिंजो हुन सां शख़्सी तालुक़ हो। मूंखे इहो फ़ख़ुरु आहे त हैदराबाद में जॾहिं मूंखे ॻाल्हि लिखी वेंदी आहे अयाज़ ते, त उहे मुंहिंजा घर हुआ जंहिंमें शेख अयाज़ ईंदो हो, रहंदो हो ऐं असां सां कचहरी कंदो हो। तिलकचाड़ी ते असांजो घर हो, उन ते ईंदो हो, गाॾी खाते वारे घर में। ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे त मां शेख साहिब जो मेज़बान हुउसि ऐं शेख साहिब जो अक़ीदतमंद हुउसि। अलाह ताला अव्हां सभिनी खे हिमत ॾिए जो अव्हां हर साल ही मेलो मचाईंदा रहो। अव्हां जी वॾी महिरबानी। तव्हां लाइ मूंखे ही शेर यादि अचे पियो जेको अयास चयो हो, मां ही डेडिकेट कयां थी मदद अली सिंधीअ खे। थोड़ा सां टेक ॾेई हू पोढ़ो, लहंदड़ सिज ॾिसे थो। पेरा हिन जी पेशानीअ में वींदड़ दग लहनि था। हिन जा नेण उदासीअ सां केॾो दूर ॾिसनि था। चप सुकल आहिनि हिन जा पर उञ उझायल आहे। पोइ बि अखियुनि में हिन जे केॾी रुञ समायल आहे। सो इहा रुञ इल्म जी ऐं इश्क जी उञ आहे। ऐं मां हैरान थींदी आहियां त मदद अली सिंधी साहब अॼु बि साल में 12 किताब कंपाइल करे ऐं पब्लिश करे सघे थो। सो असां तव्हांजा थोरात आहियूं। उन सां गॾोगॾु पोड़ो किथे आहे, नौजवान सही था चओ। ताज चए पियो अगरि मदद अली सिंधी पोड़ो थियो त पोइ मूंखे त अलाए छा चवंदी, तंहिंजे करे चयो त पोड़ो न आहे। असांजे हिन नंढड़े पिंडाल में मूं ॾे हीअ लिस्ट आई आहे त कश्मोर खां, दादूअ खां, मिठीअ खां, सांघर, डेरा बुक्ती बलोचिस्तान, सिबी बलोचिस्तान, घोटकी, डिगरी, लाड़काना, जैकमाबाद, कंदकोट, पूरे सिंध मां असांजा साथी मौजूदु आहिनि। अयास मेलो कमेटीअ पारां मां तव्हां सभिनी खे भलीकार चवां थी। उन सां गॾोगॾु हर मेले में असां ख़ुशनसीब आहियूं त हैदराबाद जे मीडिया पारां असांखे भरपूर तरीक़े जी कवरेज मिलंदी आहे। असां पंहिंजे सभिनी मीडिया जे साथियुनि जा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं ख़ासि तौर ते सिंध अख़बार हर मेले में अलाए किथां अयास जा जेके बि मज़मून पब्लिश थींदा आहिनि उहे गॾु करे ऐं हिकिड़ो एडिटर पूरो पेज कढंदी आहे। मां महेश कुमार जी सिंध अख़बार जे एडिटर जी बि थोराइती आहियां त उहो ही मुस्तक़िल मिज़ाजीअ सां ही जेको मज़मून जेको पर्चो आहे उहो कढंदो अचे पियो। ऐं हाणे अयास जे हवाले सां हिन मेले में अलाए छो बार बार उहो ज़िक्र अचे थो त मूंखे अयास जो हिकिड़ो नंढड़ो बैत यादि आयो त प्रीत कईसीं गीत चयासीं थियो इहो अंजाम। प्रीत कईसीं गीत चयासीं थियो इहो अंजाम। गली गलीअ में ॻाल्हि असांजी नगर नगर बदनाम। सो इहो अंजाम हूंदो प्रीत जो ऐं सदाईं रहंदो प्रीत जे ज़िक्र सां। मूंखे रुखसाना प्रीत चन्नड़ जो ज़िक्र यादि आयो। डॉक्टर रुखसाना प्रीत चन्नड़ जेको असांजो अयास मेलो मुशाइरो थींदो आहे उन जी अयास मेलो ऑर्गेनाइज़िंग कमेटीअ जी कन्वीनर आहे। तंहिंजे करे जेके बि शाइर हज़रात मुशाइरे में नाराज़ थियनि उन लाइ डॉक्टर रुखसाना प्रीत चन्नड़ ज़िम्मेवार हूंदी। हूअ बि असांजी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जी मेंबर आहे। ऐं हीउ जेको सॼो असांजी तव्हां मेले में डिज़ाइनिंग ॾिठी आहे, ख़ुदा बख़्श अबड़ो इन डिज़ाइनिंग में शामिल आहे। असां खेसि बि इन में पंहिंजे ऑर्गेनाइज़र्स जो हिसो सम्झूं था। उन सां गॾोगॾु कल्चर डिपार्टमेंट जंहिं तरीक़े सां असां सां शामिलु रहियो आहे त असांजो जेको सेक्रेटरी कल्चर आहे असां उनखे को होस्ट सम्झूं था। ऐं मां चाहींदसि त उहो उनखे हैसियत में अचे। मोहतरम अब्दुल रहीम सुमरो साहब अयास जे हवाले सां चंद लफ़्ज़ तव्हां सां मुखातिब थींदा। बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। मोहतरम जनाब सैयद सरदार अली शाह साहब, वज़ीर तालीम, सकाफ़त, कल्चर, टूरिज़म, एंटिक्विटीज़ एंड आर्काइव्स डिपार्टमेंट, मोहतरम हारिस खलीक साहब, मोहतरम मदद अली सिंधी साहब, मोहतरमा सहर इमदाद साहिबा, डॉक्टर अरफाना मल्ला साहिबा, मोनिस अयाज साहब, ताज जोयो साहब, साम्हूं वेठल अदीब, दानिश्वर भाइरो ऐं भेनरो, अस्सलाम वालेकुम। ही अयाज़ मेलो हाणे हिकिड़ो सिंध जी रवायत थी वई आहे ऐं गुज़िरियल 7 सालनि खां ही मेलो थींदो पियो अचे। ऐं हिन मेले खे जंहिं तरह सां ॾींहों ॾींहुं मूंखे जेको मुंहिंजी जेका हिननि सां मीटिंग थी एडवाइज़री कमेटी सां, त मूं चयो हिन मेले खे एॾी वुसअत मिली वई आहे जो हाणे इहो मेलो इन खे वॾे पैमाने ते असांखे करणु घुरिजे।
ऐं इन नतीजे में हिन मेले खे मल्हाइण लाइ असांखे पंहिंजे वज़ीर सरदार शाह साहब जी फुल अथॉरिटी मिली ऐं इन करे फुल मुकमिल तौर ते कल्चर डिपार्टमेंट जो सहकार असां कयोसीं पंहिंजे मिनिस्टर जे गाइडलाइंस ते। उन खां अलावा मां थोरो अयाज़ ते त मां न छा ॻाल्हाईंदुसि, तव्हां अदीब शाइर वेठा आहियो, मां थोरो पहिरियों इन जे इंतिज़ामनि ते ॿुधायां त उन खां पोइ कमिश्नर हैदराबाद अब्बास बलोच साहब हींअर असां सां मौजूदु आहे, उन्हनि जी बि वॾी कोऑपरेशन रही ऐं वॾी महिरबानी रही जो असां जूं मुतवातिर, छो जो मां इन मेले कमेटी में मेज़बान जी हैसियत सां अॼु मदऊ थियल आहियां ऐं मां मेज़बान जी हैसियत सां ॻाल्हायां थो, त कमिश्नर हैदराबाद बि काफ़ी असांजी मदद कई। उन खां अलावा SP सिक्योरिटी, SP स्पेशल ब्रांच, हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं जेके सभु इदारा हुया, उन्हनि सभिनी गॾिजी हिन मेले खे हिकिड़ी ओनरशिप ॾिनी ऐं इन में इंतिज़ाम जो बहितरीनु किरदारु अदा कयो। मेले जी जेके सरवाण आहे मोहतरमा अरफाना मल्ला साहिबा ऐं अमर सिंधू साहिबा, उहो जीअं तव्हां ॿुधो त शेख अयाज़ ते बि कुझु माण्हुनि तनक़ीदूं कयूं, पर शेख अयाज़ त छा नबियनि ते बि तनक़ीदूं थियूं, हर चङे कम जी तनक़ीद थींदी आहे। मां त चवंदुमि त इहे असांजी सिंध जूं सूरमियूं आहिनि जिन अकेले सिर हिन हेॾे वॾे मांडाण खे मचाइण। मां इंतिज़ामिया जो माण्हू थी करे मूंखे अंदाज़ो आहे त कीअं प्रोग्राम थींदा आहिनि ऐं हेॾो करणु इहा हिकिड़े आम ॻाल्हि नाहे, इहा हिकिड़ी वॾी बहादुरी जी ॻाल्हि आहे। मां इन्हनि ॿिन्ही मोहतरमाउनि सां गॾोगॾु अदी ज़किया एजाज़, नसीम मुसरत, ताज जोयो साहब, इमदाद चांडियो साहब, नसीम जलबानी साहिबा ऐं डॉक्टर मजीद चांडियो साहब, इन्हनि सभिनी खे मुबारकबाद पेश कयां थो जेके हिन ऑर्गेनाइज़िंग कमेटी में हिननि तमामु वॾी महिनत कई ऐं उन सां गॾु हिन मेले खे कामयाबु बणायो। ऐं असांजे जेका कल्चर डिपार्टमेंट जा जेके एम्प्लॉइज़ आहिनि, उन्हनि बि मूं जेको ॾिठो पए त उन बि जान फ़िशानी सां हिकिड़े मोहबत सां हिन मेले में पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं मां उन्हनि खे बि एप्रिशिएट कयां थो। शेख अयाज़ चयो आहे त हेल न मरंदुसि मां, हेल न मरंदुसि मां, मूं मां लाहे न आसरो, वहंदी नदी वक़्त जी अञा तरंदुसि मां, जीअं पाणी ते ॾीअड़ो ईअं ॿरंदुसि मां, पर जे वञा वाइदो जल्दी वरंदुसि मां। सो अयाज़ उहो शाइर आहे जेको वञण वारो नाहे ऐं जल्दी वरण वारो आहे। अयाज़ जी जेका नफ़ासत हुई, शाइरी जी जेका वुसत हुई, त जॾहिं असां ॾिसूं था त अयाज़ थर में वञे थो त थर जी ॿोली थो ॻाल्हाए, हुन जे बुनियाद में जेका उतरादी ॿोली हुई उन जा लफ़्ज़ हिकिड़े पंहिंजे अंदाज़ सां कया अथई। ऐं अयाज़ घण रुखी शाइरी जेका कई, असां त हिकिड़े शागिर्द जी हैसियत सां त हुन में मजाज़ी मोहबत जो बि मंज़र हुयो, त कुदरत जे हुस्न जो मंज़र बि हुयो ऐं हर क़िस्म जे जेका सिंध जे कुंड कुड़छ खे हुन परखियो। न सिर्फ़ु इहो, पर हिकिड़े हंधि हुन पंजाब जा जेके सूफ़ी शाइर आहिनि उन्हनि खे बि मनसूब कयो अथई ऐं उन्हनि खे पढ़ियो अथई। उन खां अलावा दुनिया जे जेके वॾा अज़ीम मुफ़क़िर रहिया आहिनि, अयाज़ जे पंहिंजे मुताले जी वुसत जे करे उन्हनि सभिनी खे नज़र में रखियो अथई। उन खां अलावा अयाज़ छो जो बुनियादी तौर ते वकील हुयो, त हुनखे समाज जे मसइलनि जी पेचीदगी सां ख़बर उन वकालत जे पेशे मां पई त माण्हुनि जा कहिड़ा इशूज़ आहिनि ऐं कहिड़ा केस आहिनि। अयाज़ उनखे पंहिंजे लफ़्ज़नि जी अदायगी सां तमामु सुठे नमूने अंदाज़ कयो। हींअर मूंखे मोहतरमा सिंधू अमर सिंधू चयो त कुझु अयाज़ जा जेके नुस्ख़ा आहिनि, कुझु जेके छपियल किताब आहिनि उहे मौजूदु न आहिनि, त उहे कल्चर डिपार्टमेंट अॻ में छपराया हुया। त मां मिनिस्टर साहिब जी इजाज़त सां मां इहो ऐलान थो कयां त जेके बि अव्हांखे किताब जेके रहियल आहिनि उहे छपराइणा आहिनि, त मिनिस्टर साहिब जे इजाज़त सां मां उहे तव्हांखे ऐलान थो कयां त कल्चर डिपार्टमेंट अयाज़ जा उहे किताब छपराईंदी। तव्हां अयाज़ ते वधीक उन जे फ़लसफ़े ते ॻाल्हाइण न, असां ॿुधण आया आहियूं। सो जेके बि रिशिस्तूं हूंदियूं उन में असां तव्हां सां गॾु हूंदासीं, पर अयाज़ पंहिंजी सियासी जेके बि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कई थियूं, त अयाज़ जॾहिं पाकिस्तान ठहियो त 24 सालनि जो हुयो। उन खां पोइ जेके बि सियासी गर्दिशूं आयूं उन में हुन जी वॾी गहरी नज़र हुई ऐं हुन हर मौज़ू ते, हर वक़्त ते, मुंदाइते वक़्त ते पंहिंजी शाइरी कई आहे, जंहिंजे करे जीअं
मदद अली सिंधी साहब ॿुधायो त जेलनि में बि वियो, पर हुन पंहिंजी जुस्तजू जारी रखी। अयाज़ तहरुक पसंदि शाइर हुयो ऐं अयाज़ हमेशह बग़ावत जी ॻाल्हि कई, मतिलबु स्टेटस को ब्रेक करण जी ॻाल्हि कई। ऐं जॾहिं बि को शाइर अदीब दानिश्वर स्टेटस को खे तोड़ण जी ॻाल्हि कंदो आहे त जेके स्टेटस को जा हामी हूंदा आहिनि उहे उन जे ख़िलाफ़ु थींदा आहिनि, ऐं अहिड़े ई शाइर खे बेबाक शाइर सॾियो वेंदो आहे। मां आख़िर में अयाज़ जो हिकिड़ो शेर पढ़ंदुसि त उथी संख वॼाए, उथी संख वॼाए सुतो जग जाॻाए, उथी संख वॼाए सुतो जग जाॻाए, विहामी वई रातड़ी, कठो करे लोक खे उभो उभरी ॻाए, कठो करे लोक खे उभो उभरी ॻाए, विहामी वई रातड़ी, छो सारे संसार में, छो सारे संसार में काई हुए न हाय, विहामी वई रातड़ी, दरवाज़ा खड़काए, दरवाज़ा खड़काए सॼो जग जाॻाए, विहामी वई रातड़ी। हर वक़्तु हर वेले अयाज़ इहा ई मैसेज ॾिनो आहे त हिमत ऐं गॾु थी करे असां पंहिंजी मंज़िल बाणे सघूं था। बहरहाल आख़िर में मां तव्हां सभिनी खे चवां थो त मूंखे फ़ख़्रु आहे त अॼु मां हिन प्रोग्राम में सेक्रेटरी कल्चर जी हैसियत सां मेज़बान तौरु शरीक थियो आहियां, ऐं मूंखे इन ते फ़ख़्रु आहे ऐं इहा मुंहिंजे लाइ हमेशह हिकिड़ो एज़ाज़ रहंदो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू। महिरबानी रहीम साहब। अॼु ई अयाज़ मेलो बि आहे ऐं ॿाहिरि ॾाढी सुठी चांड्रो की राति बि आहे ऐं एतिरा नौजवान वेठा आहिनि त अयाज़ जी हिकिड़ी रुमानवी सिट यादि पई अचे त हली आहे हीअ राति पूरी न थिए, हली आहे हीअ राति पूरी न थिए, कहाणी ईअं अधूरी न थिए, अड़े चंड उलही मथां उभ मां, सदा लाइ हिन साण दूरी न थिए, अञा सिक बरबर बुरे थी अयाज़, मोहबत थिए पर अधूरी न थिए। सो तव्हां सभिनी जे ताड़ियुनि में असां वटि अयाज़ जो फर्ज़ंद मुनस शेख अयाज़ मौजूदु आहे। मां चाहींदसि त अचे ऐं चंद लफ़्ज़ अयाज़ जे हवाले सां तव्हां सां वंडे। मान वारा साईं सरदार शाह साहब, असांजो सकाफ़त जा वज़ीर, आर्काइव्स ऐं कल्चर टूरिज़म आर्काइव्स जा मिनिस्टर, ऐं पाण बि जेके मशहूरु आहिनि, पाण बि सुठा लेखक, शाइर, मुक़रर बि आहिनि, संदनि सां ज़ाती भाइपी दोस्ती बि आहे और असांजे लाइ इज़त लाइक़ु आहिनि। पंहिंजे हिन मनसब ते जेको सिंध जी सकाफ़त ऐं उनजी ख़िदमत करे रहियो आहे। साईं सुमरो साहब सेक्रेटरी असांजे डिपार्टमेंट जा, साईं मदद अली सिंधी साहब, अयाज़ साहब जा पुराणा साथी दोस्त, हारिस ख़ालिक साहब, मां मशहूरु शख़्सियत आहिनि पंहिंजे ह्यूमन राइट्स जे कम जे हवाले सां, उहिदे जे हवाले सां, ऐं तमामु सुठा लेखक ऐं सुठा शाइर आहिनि। तमामु सुठो हींअर ॻाल्हायो उन्हनि हिकिड़ी जेके न्यू ओपनिंग्स आहिनि जीअं मेले में थींदियूं आहिनि त उनखे इंटरनेशनल ट्रेन सां सलाड़े असांखे ॿुधायो। अती पंहिंजो सहर इमदाद साहिबा पुराणा, उहे बि अयाज़ साहब सां गॾु रहिया आहिनि, उनजा साथी रहिया आहिनि यूनिवर्सिटीअ में, उन खां अॻु में बि। ऐं अरफाना मला साहिबा, अमर सिंधू, ऐं ॿियो सथ जेको आहे सो असांजूं ॿियूं भेनर जेके आहिनि हिते पंहिंजो हुनजी संदन ॿ भेनर ऐं ज़किया ऐं बि अदी असांजी, ऐं हिन खां ऑर्गेनाइज़िंग कमेटी जंहिंमें असांजो इमदाद चांडियो साहब, मजीद चांडियो साहब, ताज जोयो साहब, इन सभिनी जो पहिरियों त मां शुक्र गुज़ार आहियां जो हमेशह मूंखे अयाज़ जे औलाद मां लेखक
औलाद जे करे हमेशह मूंखे सॾींदा आहिनि ऐं इहो उन्हनि जो वॾी ग्रेस आहे जो हमेशह मान ॾिनो आहे। ही 7हों मेलो आहे ऐं इनखे मुबारक हुजे। ऐं मूंखे ओतिरा लफ़्ज़ कोन्हनि सची पची महिमान के जज़्बे खे कीअं एक्सप्लेन करे सघां, जंहिं हिमत सां जंहिं ॻाल्हि सां ही उन मेले खे रचाईंदा पिया अचनि, हलाईंदा पिया अचनि। असुल में ही हिकिड़ो मुनफ़रद मेलो आहे ऐं जंहिंजी सॼे मुल्क में ख़बर पइजी चुकी आहे। ऐं ही मेलो न को कमाइण जो आहे, न को ही मेलो चोराइण जो आहे। ही असुल में वो हिकिड़ो शऊरी मेलो आहे जेको तव्हांखे शऊरी शहर में शऊरी जी घिटियुनि में घुमाए थो। उहो शऊर जेको असांखे शेख अयाज़ पंहिंजो ॾिनो आहे ऐं शेख अयाज़ जो शऊर शुरू सिंध खां थिए थो ऐं ख़तम बि सिंध ते थिए थो, पर उन सां गॾोगॾु हू आलम इंसानियत ताईं वञे थो, बैनुल अक़वामियत ताईं वञे थो पियो। ऐं इहे सभु जेके आहिनि से हिक ॿिए मां इवॉल्व थी हिकिड़े गोल दायरे मां फ्री जेके आहिनि से वापसि सिंध जे इन ई करे जो सिंध जी तारीख़, सकाफ़त, सिंध जी सियासत, सिंध जो जेको बि क़दीमी इल्मी विरसो आहे उनखे शेख अयाज़ ॿीहर एक्सप्लेन कयो आहे, ॿीहर ॿुधायो आहे त उनखे अहिड़े नमूने सां वधीक हिन मेले में उन जे ट्रेंड्स खे मिलाए वधायो थो वञे ऐं मौजूदा जेके बि ॻाल्हियूं आहिनि सॼे मुल्क में ऐं सिंध में उन्हनि खे असांजे अदीबनि ऐं दानिश्वरनि जे नई रोशनीअ में उनखे वधीक रोशनास कराए थो वञे। शेख अयाज़ साहब जो जी हाँ ऐं शाइरी वग़ैरह जेको बि कुझु आहे तमामु घणो जेको उन लिखियो आहे उहो हींअर तमामु असांजे सिंध में नौजवाननि ऐं उन ते तमामु सॼे मुल्क में बल्कि वाज़े आहे ऐं रोशनास थियल आहे त इन शऊरी सग खे ही मेलो जेको आहे हर साल वधाईंदो थो रहे पिए। इहा जोत जेका आहे सा जलंदी थी रहे पई, इहा जोत वधंदी थी रहे पई। अयाज़ साहब जी जंहिंमां वधीक नथो इन ते वठां टाइम तव्हांजो, ऐं इहे 4-5 ॾींहंनि में जेको 5 ॾींहंनि में मेलो थींदो हिन में उनजे ते मुख़्तलिफ़ पहलुनि ते ॻाल्हायो वेंदो ऐं हमअसर जेके बि रुझान आहिनि इल्म अदब में असांजे में उन्हनि सां सलाह ॾेई ॿुधंदासीं ऐं हिकिड़ी नई जेका आहे सा वाटूं असां सां ज़ाहिर थींदियूं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, ख़ासि करे पंहिंजे इन्हनि हथ जी जेके मेलो मचाए रहिया आहिनि। दुआ आहे ऐं उमेदु आहे त इहो मेलो मचंदो रहंदो ऐं इहो वाट वधंदी रहंदी। महिरबानी मुनस। उअं ई हिन अयास मेले में अयास शनासी जे हवाले सां 25 निशस्तूं आहिनि ऐं पूरे पाकिस्तान मां 103 उन में स्पीकर्स आहिनि ऐं 65 असांजा फ़नकार आहिनि जेके शरीक थींदा। ऐं हिन मेले जी अहम ख़ासियत इहा आहे त पहिरियों दफ़ो शेख अयाज़ जो मंज़ूम लिखियल ड्रामो भगत सिंह खे फांसीअ ते 24 दिसंबर ते मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में लाइव जेको आहे सो पेश कयो वेंदो, जंहिंजो डायरेक्टर मोहतरम शहनाज़ भट्टी साहब आहे। ऐं इहा हिन मेले जी ख़ुसूसियत आहे त भगत सिंह के फांसीअ खे ड्रामे खे पिण असां पेश करे रहिया आहियूं। अयाज़ चयो आहे त सारो अरश मुनवर आहे, चंड गलीअ में चमके थो, दूर भिटाईअ जे बस्तीअ में सचल पंहिंजे सरमस्तीअ में बीठो मूंखे ताड़े थो, चंड गलीअ में चमके थो। हूअं त हमेशह जॾहिं असां शुरूआति कंदा आहियूं त ओॾीमहिल महिमाननि खे अजरक जी सूखड़ी पेश कंदा आहियूं,
पर हिन वारे असां जेके असांजे महिमान ख़ासि आहिनि उन जे तक़ीर खां पहिरें असां सोचियो त इहा रवायत वरजायूं वञी ऐं उन जे लाइ मां अयास मेलो मैनेजमेंट कमेटी जी कन्वीनर मोहतरमा अमर सिंधूअ खे हिननि सिटुनि सां स्टेज ते छॾींदसि त हीअ दीवाननि जी फितरत आहे, को ॾोह न धरियो मक़्तल ते, हीअ दीवाननि जी फितरत आहे, को ॾोह न धरियो मक़्तल ते, जे सिर तां गुज़रण ॼाणनि था तन मूर न भाड़ियो अटकल ते। सो इहा अमर सिंधूअ जी फितरत आहे, तंहिंजे करे असां मक़्तल ते ॾोह नथा भरियूं, केर बि हुन सां वड़े थो, को कंहिंजो क़सूरु कोन्हे। हाणे अमर सिंधूअ खे मां गुज़ारिश कंदसि त असांजे महिमान ख़ासि वज़ीर तालीम ऐं कल्चर सैयद सरदार अली शाह साहिब जन खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। अच्छा, असांजो सिंधी लुंगीअ जो तोहफ़ो आहे जेको असांजे महिमाननि खे पेश कयो वेंदो। हाणे मां अमर सिंधूअ खे ई चवंदसि त असांजे सेक्रेटरी कल्चर मोहतरम अब्दुर्रहीम सुमरो साहिब जन खे लुंगीअ जो तोहफ़ो पेश कनि। हुन सां गॾोगॾु मां ताज जोयो ऐं अब्दुल मजीद चांदियो साहिब जन खे बि चवंदसि स्टेज ते अचनि ऐं बाक़ी असांजे महिमाननि खे सुखड़ी पेश कनि। ऐं मां ज़किया एजाज़ ऐं हसीन मुसरत शाह खे बि चवंदसि त तव्हां अचो अॼु महिमाननि सां अजरकनि जे तोहफ़े में शरीक थियो। अचो मैडम सर इमदाद मुनस शेख अयास मदद अली सिंधी साहिब जन खे अजरक जो तोहफ़ो ऐं असांजे की नोट स्पीकर मोहतरम हारिस ख़ालिक साहिब जन खे पेश कनि। ज़किया मदद अली सिंधी साहिब जन खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। अमर सिंधू साहिबा हारिस ख़ालिक साहिब जन खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। असां वटि हिकिड़ो अजरक जो तोहफ़ो कमिश्नर हैदराबाद लाइ मौजूदु हो जेको असां उन्हनि खे ॾियारे मोकिलींदासीं, छो त उन महिमान हिन महफ़िल में शरीक हुया ऐं उहे आया बि हुया। ऐं हाणे मां हिन महफ़िल जे ख़ासि महिमान सैयद सरदार अली शाह साहिब जन खे हिननि सीटुनि सां दावत कलाम ॾींदसि त वासी गंजी वाट आहे सफ़र सच जो, वासी गंजी वाट आहे सफ़र सच जो, कई थिया काठ हलंदे हबीबन ॾे। तव्हां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में महिरबानी। स्टेज ते वेठल सॼा समूरा मोज़िज़ दोस्त जेके स्टेज ते मौजूदु आहिनि ऐं ख़ासि तौर ते 7 अयाज़ मेले जी जेका ऑर्गेनाइज़िंग कमेटी आहे उन जा जेके बि अमर सिंधू साहिबा, इरफाना मला साहिबा, ताज जोयो साहिबु ऐं जेके बि उनजे सथ में शामिल आहिनि ऐं मुंहिंजे साम्हूं हाल में वेठल असांजा इलाही पुराणा दोस्त, लिखण पढ़ण जी दुनिया सां तालुक़ु रखंदड़ ऐं उहे नौजवान जेके अयाज़ जे इश्क में अयाज़ मेले में शिरकत कयो अथनि, सभिनी खे हक़ मौजूदु। ॻाल्हि सवेर इरफाना साहिबा चंड जी कई त मूंखे अयाज़ जा अलाए केतिरा शहर जेके आहिनि चंड जे हवाले सां यादि आया। अच सनोबर जे साए में वेही रहूं, चुमी जी सघे चंड तुंहिंजूं चॻूं। ॾिसो ॻाल्हि इन ते ताड़ी था वॼाइनि, बाक़ी सभु ॻाल्हियूं इहे हुयूं। अच सनोबर जे साए में वेही रहूं, चुमी जी सघे चंड तुंहिंजूं चॻूं। को घड़ीअ लाइ गुनाहे मुहबत करियूं, पोइ वरी ज़िंदगीअ में मिलूं न मिलूं। मूंखे इन ॻाल्हि जी इंतिहाई ख़ुशी आहे त 7 सालनि खां जीअं मोनस अयाज़ चयो
त ही शऊर जो मेलो आहे ऐं उहो 7 सालनि खां सांदे मुसलसल बिना के नागे जे ही सरकार जी सपोर्ट या कल्चर डिपार्टमेंट जी सपोर्ट खे त ही आउं सम्झां थो त ही ॿियो मेलो हूंदो, पर उन खां पहिरीं इहे मेला मुनक़िद थिया ऐं 15 खां वठी इहो सफ़र जारी रहियो आहे ऐं अयाज़ जो मेलो मुनक़िद करणु ऐं सम्झां थो त असां वटि सिंध में रिवायती असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि शाइरनि क्लासिकी शाइरनि जा मेला मुनक़िद थियनि था, पर ईअं 5 ॾींहं उहे बि 3 ॾींहं हलनि था, 5 ॾींहं मुसलसल एतिरियूं सारियूं फ़िक्री निशस्तूं, उन में मुशाइरा मौसीक़ी ऐं मुख़्तलिफ़ स्टेज थिएटर इहो मुनक़िद करणु आउं सम्झां थो हिकिड़ो वॾो कमाल आहे ऐं इहो आउं नई सिंध जो हिकिड़ो बुनियादु आहे त नई सिंध में इन अमल खे नौजवान कामयाबु पिया कनि। जो आउं तइदादु ॾिसां पियो त असांजी यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ शागिर्दनि जो शेख अयाज़ हिकिड़ो दौरु आहे, शेख अयाज़ हिकिड़ी फिनोमिना आहे। जीअं असां सिंधी अदब ऐं शाइरीअ जे हवाले सां मुख़्तलिफ़ दौर ॻणियूं था, सूमरनि जो दौरु, समन जो दौरु, कलोड़नि जो दौरु, उनखां पोइ हिकिड़ो शाह लतीफ़ जो दौरु आहे। ईअं आउं सम्झां थो त अॼोकी जेका सिंध आहे, जेका गुज़िश्ता 75 सालनि खां जेका सिंध जुड़ी आहे, इनखे असीं अदबी ऐं शहरी माना में असीं इनखे शेख अयाज़ जो दौरु चई सघूं था। असीं सभु शेख अयाज़ जे दौर में पैदा थिया आहियूं। शेख अयाज़ जे वक़्तु जनम वरितो, जेके हालतूं उनजे साम्हूं हुयूं, उन वक़्तु बर सग़ीर में सब कॉन्टिनेंट में हिकिड़ी मुकमिल उथल पुथल जो दौरु हो। आज़ादी जूं तहरीकूं पे हलियूं ब्रिटिश कॉलोनियल राज खां, तरक़ी पसंद तहरीक जा बुनियाद पिया ऐं सिंध जी बम्बई खां अलहदगी जी तहरीक बि उन दौर में पंहिंजे उरूज ते बीठी आहे। त ही सभु लका हुन शेख साहब पंहिंजी अखियुनि सां ॾिठा। हुनजी कमाल जी ॻाल्हि इहा आहे शेख साहब जी, ऐं तुंहिंजे हिकिड़े आशिक़ तौरु, हिकिड़े पढ़ंदड़ तौरु, हिकिड़े चाहींदड़ तौरु असां हुनखे उन ई नज़र सां ॾिठो आहे, पर कमाल हुनजो इहो हो शेख साहब जो त हू असां अॼोके दौर जे असां जहिड़नि शाइरनि वांगुरु रुगो शाइरी पढ़ी हू तख़लीक़कार कोन थियो। हुन फ़लसफ़ो पढ़ियो, हुन दुनिया जी तारीख़ पढ़ी, हुन मज़हबनि जो तक़ाबली इल्मु पढ़ियो, हुन उहे सभु आसमानी मुक़दस किताब पढ़िया, हुन साइंस पढ़ी। हू सभु शयूं पढ़ण खां पोइ हुनजो शऊर ऐं इदराक जेको आहे शेख साहब जो हो, जेका फॉर्मेशन थी शेख साहब जी, उहा बुनियादी तौर ते इल्म मां थी। हिकिड़ो पहलू हो। ॿियो हुनजो पंहिंजो मुजाहिदो हो ज़िंदगीअ में, रुगो मुतालियो काफ़ी कोन्हे के तख़लीक़कार करण लाइ। हुनजो मुशाहिदो हो ऐं हुनजी रेज़िस्टेंस जो पहलू हो। हिकिड़े फ़र्द तौरु हू हिकिड़े मुज़ामती किरदार तौरु बि ऑपरेट पियो करे। अॼु असीं पंहिंजे दौर खे ॾिसूं, आऊं बि हिकिड़े लिखंदड़ जे तौर ते पंहिंजे पाण खे शामिलु करे आऊं चवां थो त उन दौर जो हिसो आहियां, उनमें शामिलु आहियां। उनमें असां में घणा माण्हू आहिनि जेके हिन वक़्त जे मौजूदा हम असर आलमी अदब आहे, जेको हीअं दौर जंहिं दौर में लिखियो पियो वञे, उनखां असीं वाक़ुफ़ आहियूं ऐं उनजा मुहरकात कहिड़ा आहिनि, उनजा मौज़ू कहिड़ा आहिनि दुनिया में। त शेख साहब जो पैटर्न आऊं सम्झां थो त हिकिड़ो आइडियल, हिकिड़ो मॉडर्न पैटर्न आहे, हिकिड़ी गाइडेंस आहे असांजे लाइ। असीं बि को बहितर दौर मां कोन पिया गुज़रूं। इंतिहा पसंदी जी हिकिड़ी जेका ॿिमुही बला आहे, अदम तशद्दुद जी, अणसाप जी, ही सियालकोट जो कल्ह वाक़ियो थियो आहे। इहो वाक़ियो छा थो 21वीं सदीअ में पेश करे? असांजे समाज जो या अॼोके मुआशिरे जो, अॼोके पाकिस्तान जो नक्शो कहिड़ो पेंट पियो थिए?
त आउं सम्झां थो त जेके हिन दौर जा चैलेंजिस आहिनि, जेके कॉन्टेम्पररी अमृतसर दौर जा, उन्हनि खां आगाही रखणु तकलीफ़कार जो इहो बुनियादी कमु हुजणु खपे। न त उहा शेख साहब वारी ॻाल्हि थींदी त शाइरी रूह गरमाए नथी, मंज़िल मक़सूद खे पाए नथी। उहा तपिश कोन्हे। जंहिं दौर में शेख साहब पार्टीशन थो ॾिसे, पार्टीशन में सिंध सां जेका वेदन थिए थी, सिंध जो सॼो इंटरप्रेन्योर क्लास जेको हो हलियो थो वञे, शहरनि जा शहर ख़ाली थी था वञनि, असांजा लद पलाण थिए थी, उनखे पंहिंजी अखियुनि सां ॾिसे थो त सिंध जी इसेंस जेको हो, जंहिं गुज़िश्ता 5-6 सदियुनि खां वठी लतीफ़ जे सुर सामूंडी जा जेके किरदार हुआ, जंहिं दुनिया सां सिंध खे कनेक्ट पे कयो, जंहिं उहे आलिशान इदारा ठाहिया पे, जंहिं असांजी अर्बनाइज़ेशन जा बुनियाद पे विधा, उहे सिंध खे छॾे वञनि पिया। इहो अखियुनि सां शेख साहब हिकिड़ी ट्रेजिडी जेका ॾिसे थो, हुनखे ॻाए थो, दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा, तूं अञा पियो जीअं हायड़े जीअड़ा। दौर अचे थो 1 मिनट जो, त उहो ई शेख अयाज़ आहे, पंहिंजे दौर जे हालतुनि में सां गॾु बीहे थो। असां वटि हिकिड़ो ट्रेंड हलियो आहे त सियासत खां माण्हुनि खे एतिरो परे करे छॾियो, एतिरो एपॉलिटिसाइज़ करे छॾियो, माण्हू सियासत खां एतिरो बेज़ार थिए, सियासत खे गारगंद करण जो कल्चर पइजी वञे। असांखे ॾिसी तव्हां न सम्झो त इहा सियासत आहे। अॼु हिकिड़े वज़ीर खे ॾिसी सियासत खे बुरो चवणु, सियासत त बुनियादी तौर ते समाज खे जी तब्दीलीअ जी जो एक्शन आहे, अमल आहे, इज़हार आहे, रवैयो आहे। ऐं वज़ीरनि कबीरनि खे ॾिसी सियासत खे बुरो चवणु, ऐं सम्झां थो त उन सॼे माज़ीअ में, इंसानी तारीख़ में जेके सियासत जेके तब्दीलियूं आंदियूं, समाजनि में बहितरी आंदी, समाज तब्दील थिया, उहो सियासी अमल हो, उहो सियासी सोच जो हो। असां वटि हिकिड़ो ट्रेंड हलियो आहे, रियासत खे सूट थो करे, अॼोकी रियासत खे सूट थो करे, त असीं एतिरा एपॉलिटिसाइज़ हुजूं, असां एतिरा डिपॉलिटिसाइज़ हुजूं, सियासत मां एतिरी बेज़ारी हुजे, जेको कन में न्याज़ पवर सां ॻाल्हि करियां त ॿियो चए अबा तूं कहिड़ी सियासत पियो करी, माना कहिड़ी मुनाफ़िकी तूं पियो करी मूं सां। तंहिंजे करे हू गाफ़िल न हो अयाज़ साहब, पंहिंजे दौर में सियासत खां कचियल न हो, मुकमिल तौर ते सियासी माण्हू हो। दो के मुस्तक़िल तौर ते के सियासी पार्टी जो हिसो न रहियो, पार्टीशन खां के पहिरीं घणी का पार्टी ज्वाइन कई हुजई, पर मुकमिल तौर ते सियासी माइंड हो, सियासी दिमाग़ हो। 1 यूनिट जे दौर में जेॾी महिल एंटी 1 यूनिट मूवमेंट थी हले, त उन में रूह थो फूके, मुकमिल तौर ते उनजी जान थी बीह थो रहे। सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, संदो केरु मयारो यार। What is this? हिकिड़ी पूरी इंस्पायरेशन, कमाल जो माण्हू आहे। हिकिड़े वक़्त ते साईं जीएम सैयद खे मुतासिर करे थो, त ॿिए पासे ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे मुतासिर करे थो, ॿिनि इंतहाउनि खे मुतासिर कंदड़ माण्हू। इहा छा सियासी सोच खां सवाइ मुमकिन आहे? अॼु असांजो नौजवान जेके असांजा पंहिंजा हम असर आहिनि, उनजी गुफ़्तगू या उनजी ॻाल्हि, उनजो ज़रूरु एंगर आहे, कावड़ आहे, पर जॾहिं हू ॿुधंदा आहियूं त हैरानगी थींदी आहे त हू कीअं माना असांजे समाज में हिकिड़ा बुनियाद जेके आहिनि सोसाइटीअ खे डिपॉलिटिसाइज़ करे हिकिड़ी यूनिक सोसाइटी करण जा, उहे कीअं गहरा थींदा पिया वञनि, असां उन ॻाल्हि खे रियलाइज़ नथा करियूं। त आउं सम्झां थो त शेख साहब इन हवाले सां शेख साहब जी ज़िंदगी ऐं लाइफ उहा हिकिड़ी असां लाइ मशल राब आहे। असीं ज़ाती तौर ते हलिया वेंदा आहियूं, साईं फलाणे माण्हूअ जो हलणु कोन वणियो, फलाणे जॻह ते रहीम सूमरे, फलाणी गुफ़्तगू कई, इन करे हणी उनजे सॼे कम खे धोई छॾियो। तनक़ीद त आई ई कोन, तनक़ीद जा बुनियाद सिंधी समाज में ताज साईं पिया किथे आहिनि अञा। तनक़ीद त तालुक़ जो हसीन रूप आहे। सूफ़ी सादिक चयो आहे, ॿियूं छिनियो रोहनि सरतियूं ऐं गॾिजो रोहां मां। ॿियूं छिनियो रोहनि, असां वटि तनक़ीद कोन्हे, असां वटि या त तनसीख आहे, रद्द करे छॾियो, आउटराइटली रिजेक्टेड, या तकलीद आहे, अखियूं बंदि करे अंधो थी कंहिंजे पुठियां पवणो आहे, या तज़हीक आहे, या कंहिंजो मज़ाक उॾाइणो आहे।
तनक़ीद तालुक़ जो हसीन रूप आहे। ॿियूं छिनियो रोअनि सरतियूं ऐं ॻंढिजो रोआं मां, लहंदी अची का सुध ने सूर जी। इहो ॻांढापो आहे जेको असांखे नज़र कोन थो अचे। हींअर मूंखे कंहिं ॿुधायो पियो हले यकी डिबेट पे हली, ऐं होसि कोन मुल्क खां ॿाहिरि होसि एक्सपो जे करे दुबई में, त का डिबेट हली शेख साहब जे हवाले सां हिते का शुरू थी, का वॾी डिबेट। मूं हुन में कुझु जेके ॿुधा त नुक़्ता ऐं ॻाल्हियूं, ऐं असां सर्टिफिकेटनि जी फैक्ट्री थी चुका आहियूं। खीसनि में सर्टिफिकेट पिया आहिनि, बाबा मदद अली सिंधी गद्दार आहे, साईं नियाज़ पवर गद्दार आहे, वफ़ादारी ऐं गद्दारी जा सर्टिफिकेट खीसनि में पिया आहिनि। जेॾी महिल चाहियूं रुॻो नालो मथां विझूं, जंहिं लाइ इशू करिणो आहे इशू करे छॾियूं। हिकिड़ो माण्हू ॾिसो, हुनजो दौरु ॾिसो शेख साहब जो, जेको कीअं पैदा थिए थो शिकारपुर जे शहर में। शिकारपुर जो उरूज उनजे अखियुनि जे साम्हूं आहे, शिकारपुर जूं हुस्नाकियूं उनजे साम्हूं आहिनि। जॾहिं गुलनि वारी अचे थी, जेॾी महिल मालण जेका अची उहा गुल रोज़ ॾिए थी, इश्क असां वटि आराईअ जी आयो झोल भरे कोई कीअं करे। मुंहिंजी लम्हे पे लम्हे इंस्पायरेशन, स्टेप बाय स्टेप इंस्पायरेशन, हू वधंदो थो वञे। असीं सर्टिफिकेट कढी था छॾियूं, फलाणो गद्दार थी वियो, फलाणे ही शइ करे छॾी। शेख साहब जो ॿियो आउं सम्झां थो त जेको दुनिया जो वॾो तख़लीकार आहे, मूं जेको पढ़ियो आहे नंढड़े हिकिड़े तिफ़ले मकतब तौरु, त जेको पंहिंजे दौर में, पंहिंजे हमअसर दौर में जॾहिं हू जीअरो आहे, तॾहिं हू समाज खे जे मुतासिर नथो करे, उन वक़्तु इंस्पायर नथो करे, हू उन वक़्तु इन्फ्लुएंस नथो करे, त उनजो उहो इन्फ्लुएंस डिघो पधु नथो रहे। शेख साहब पंहिंजे दौर में इंस्पायर कयो, पंहिंजे दौर में इन्फ्लुएंस कयो। शेख ईअं कोन हो त असीं पिया चऊं त मोए खां पोइ असां शेख साहब जो क़दुरु पिया कयूं। शेख साहब सां वालियाना मोहबत जो इज़हार जिन हयातीअ में ॾिठो, उन्हनि उन दौर में ईअं कयो जीअं अॼु कनि पिया। माइकल हॉर्ट जॾहिं दुनिया जे 100 अज़ीम शख़्सियतुनि जी फ़हरिस्त पियो तरतीब ॾे, तॾहिं हुन रसूल पाक खे पहिरें नंबर ते रखियो। वेस्ट में क्रिटिसिज़म थियो, तनक़ीद थी त बा जीसस क्राइस्ट खे हुन कोन रखियो मथे, हू खणी आयो रसूल पाक खे पहिरियों नंबर इंसानी तारीख़ जो वॾे खां वॾो इंसान करार ॾिनई। त हुन हुनजा हिकिड़ा बुनियाद ठाहिया, उन दलील में हुन ॻाल्हियूं चयूं, चई हू माण्हू जंहिंजे हथ में कुझु कोन हो, जंहिंजे चोले ते पेवंद हुआ, जंहिंजे चोले ते चतियूं लॻल हुयूं, जंहिंजे घर मां को हथियार कोन थो मिले, पर वार स्ट्रेटजी जो वॾो माण्हू आहे, वॾो ॼाणू आहे, जंहिंखे हथियार तलवार हलाइण कोन थी अचे, पर जंगी इल्म जो माहिर आहे, हिकमत अमलीअ जो माहिर आहे, ऐं पंहिंजे दौर जो बदतरीन मुखालिफ़ जेको ईसाई बादशाह आहे, उहो बि हुनजो मुअतरफ़ आहे। ऐं उहो अबू सुफियान खे चए थो त जेकॾहिं तूं ॻाल्हियूं जेके मञी वेठो हुनजो बदतरीन दुश्मन थी, जेकॾहिं इहे सभु हुन में मौजूदु आहिनि, त यकीनन ही कैन बी द प्रॉफिट, ही पैगंबर आहे। त हू पंहिंजे दौर में हुनजो इन्फ्लुएंस हो, ऐं इन बुनियाद ते दुनिया जे वॾनि माण्हुनि जी परख थी आहे त हुन पंहिंजी हयातीअ में जॾहिं जीअरा आहिनि, माण्हू ॾिसनि वेठा, उहो जेको चए वेठो करे छा पियो, मुंहिंजे कौल ऐं फ़ैल ऐं अमल में जॾहिं हू माण्हू ॾिसनि था, विटनेस कनि था, तॾहिं हुनखे कंहिं माण्हूअ जी अज़मत ऐं हुनजी वॾाई जा स्टैंडर्ड तय थियनि था। त शेख साहब जा पंहिंजी हयाती में सेट थी चुका। मूं तव्हांखे चयो त शेख साहब हिकिड़ो दौरु आहे, हिकिड़ी फिनोमिना आहे। शेख अयाज़ महज़ रुॻो हिकिड़ो ईअं तख़लीक़कार कोन्हे, पर पंहिंजे पूरे समाज ते हिकिड़ो भरपूर इन्फ्लुएंस विझण वारो हिकिड़ो मुफ़क्किर आहे। शाइरीअ में 3 शयूं आऊं सम्झां थो त तख़लीक़ में हूंदियूं आहिनि, या फ़िक्र हूंदो आहे, तफ़कुर, या तख़युल आहे, ख़याल आहे, टियों फ़न आहे। हाणे इन टिनि बुनियादनि ते फ़िक्र समाज खां अचे थो, तख़युल हुनजी इमेजिनेशन आहे, जंहिंमें नेचर आहे, समाज टाइनी पार्ट आहे, नंढड़ो हिकिड़ो हीअ टुबको आहे इंसानी समाज हिन पूरी काइनात में। ऐं शेख साहब जेके तफ़कुर जे हवाले सां ॻाल्हि कयूं त इहो शेख अयाज़ आहे, जेको पूरी रेज़िस्टेंस सां पूरे समाज में बीठो आहे, उन समाज खे बदिलाइण जा ख़्वाब अखियुनि में खणी अॻिते हले थो, ऐं उहो ख़्वाब मुंतक़िल करे थो पोइ जनरेशन में। इहो हुनजो तफ़कुर आहे। जॾहिं शेख साहब जे तख़युल ते असीं अचूं था,
त उते सनोबर बि आहे, उते चंड बि आहे, हू सॼे नेचर खे पंहिंजो ओन थो करे। वञो कवेलियो, वञो वञी पीढ़ीअ खे चओ। पीढ़ीअ जो पैगंबर ईरान वारो कबूतर कोन थो ठाहे, हू पंहिंजी देश जी कोयल खे पैगंबर ठाहे थो, पंहिंजे प्यार जो त वञी पंहिंजे महबूब खे पैगाम ॾे। वञो कवेलियो, वञो वञी पीढ़ीअ खे चओ, अञा त पियो जियां, अञा त पियो जियां। जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलूट थी नचनि, जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे। इहो सॼो छा आहे? रेज़िस्टेंस एंड रोमांस। असां वटि छलो जेकॾहिं रेज़िस्टेंस आहे पोइट्रीअ में, जे उनमें रोमांस शामिल कोन्हे त उहा नारेबाज़ी आहे। पर जॾहिं इहो अंसर शामिल थिए थो, जेके नाला सवेर पंहिंजे कॉन्टेम्पररी जेके शाइर हुआ दुनिया जा, पैब्लो नेरुदा, नाज़िम हिकमत, फैज़ अमन फैज़, ॿिया जेके हारिस खलीक़ वरिता पे, उहे सभु इन करे जदीद दौर में शेख साहब जा जेके हमअसर हुआ, उन्हनि सभिनी शयुनि में इहे शयूं मौजूदु हुयूं। उनमें तफ़कुर बि हो, उनमें नेचर समाज बि हो, उनमें फितरत बि हुई। थी अमल तास तां कूक कोयल करे, हूअ परे आ परे आ परे आ परे। त उर्दू शायरी जो तंग गली में कैद हुई, उसका मैं यही सबब है, दो चीजों ने उसको मारा। एक तो रियासत ने मारा उर्दू को, जब रियासत की जबान बनी। दूसरा, वो नेचर से कनेक्ट नहीं हुई। सोसाइटी, समाज, फर्द या दर्द, रोलड़ा, तब्दीलियों, इनकलाब शयूं नेचर का जब डिस्कनेक्ट थी वही, जिसकी आपने बात की कि आज हमारा दरख्त जो है वो भी एक पेनाफ्लेक्स में तब्दील हो गया है, या वहां पे कोई खंबा लग गया है, हमारा दरख्त नहीं रहा। जिस 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 बात की हारिस खलीक ने, ये वो तख्लीकार सोच सकता है हारिस भाई जिसके अंदर में नेचर के लिए प्यार हो, दर्द हो। वरना ये समाज, सोसाइटी जो है वो बगैर नेचर के नहीं चल सकती। विदाउट सोसाइटी, विदाउट नेचर समाज आगे चल ही नहीं सकता। गुलाब का अगर फूल नहीं होगा तो मोहब्बत का इजहार भी मुमकिन नहीं है इस खूबसूरत अंदाज में। तो शेख साहब का तो मैं एक शागिर्द के तौर पे मैंने उनको हमेशा सीखा, पढ़ा, और शेख साहब से मेरे हमअसर दौर के बहुत से लोगों ने शेख अयाज की शायरी में यूज़ किए गए उन शायरों के हवाले और तज़किरों को सुन के फिर जाके उसके किताब जो है वो जो उर्दू बाज़ार के जो लुंडे के दुकान थे, जहाँ पे थर्ड हैंड, सेकंड हैंड भी नहीं, थर्ड हैंड एंड फोर्थ हैंड, हो सकता है 10 हाथों से गुजरे हुए किताब वहाँ पे हम ढूंढते थे और उनको पढ़ते थे कि गार्शिया लोरका की हमें पोएम्स कहाँ पढ़ने के लिए मिलेंगी, उसके साथ स्पेन में क्या हुआ। और तो हमने शेख साहब के से रेफरेंस के थ्रू, उनके जो उनने दिए उसके थ्रू हमने देखा। तो आऊं सम्झां पियो त हाणे असांखे जेके बि सकाफ़त, कल्चर, अदब जेका बि असीं ॻाल्हि कयूं बचाइण जी या अॻिते वधाइण जी, उन हवाले सां असांखे असांजो जेको असास आहे, असांजो जेको हेरिटेज आहे, असांजो इवन शेख साहब इज़ अगेन आवर हेरिटेज, उहो असांजो वरसो आहे। उन मां शयूं सिखणियूं पवंदियूं। जे असांखे मॉडर्न सिंध जो अहातो करिणो आहे, नौजवान जेके यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था, हिते वेठा आहिनि, जेकॾहिं उहो को उनजो ख़ाको जदीद सिंध जो, सुभाणे जो ऐं अॼोकी सिंध जो ठाहिणु चाहिनि था, त इन्हनि खे इन्हनि किताबनि जे ओझड़ पननि ते पुठीरो पंधु करिणो पवंदो, वापसि वञिणो पवंदो। ठली नारेबाज़ी, ठलो रोमांस ऐं ठली जेका शाइरी जेका आहे हिक ॿिए जी खां इंस्पायरेशन, या असांखे अॻिते खणी हली कोन सघंदी। असांखे इंस्पायरेशन बि वॾी खणणी पवंदी ऐं उन्हनि वॾनि माण्हुनि खां खणणी पवंदी जिन जो इन्फ्लुएंस बि ओॾो ई वॾो आहे असांजे समाज ते, असांजी सोसाइटी ते, बल्कि इंसानी समाज ते, पूरे आलम इंसानियत ते जिन जो इन्फ्लुएंस थियो आहे, उनखां असांखे इहे शयूं खणणियूं पवंदियूं। ऐं मुंहिंजो त इहा ख़्वाहिश आहे त जीअं एजुकेशन डिपार्टमेंट में लतीफ़ शनासी जे हवाले सां हिते शाह साहब कंदो रहियो आहे एक्टिविटीज़, इवेंट्स, जीअं मूं बि लास्ट शिरकत कई हुई, ईअं असां तव्हां सभु साथ ॾियो, जेके अयाज़ जी ऑर्गेनाइज़िंग कमेटी वारा डिज़ाइन कयो हिकिड़ो प्रोग्राम, त असां पंहिंजे स्कूल्स ऐं कॉलेजिस में अयाज़ शनासी जो असीं शुरू करियूं। असांजे ऑफिसरनि जे आसरे ते तव्हां का बि डाढ़ न हणिजो, कॾहिं कमु तव्हांखे करिणो पवंदो बैक ते बि, ऐं आऊं तव्हांजी फुली इन हवाले सां सपोर्ट कंदुसि त पंहिंजी यूनिवर्सिटियूं आहिनि, कॉलेजिस आहिनि, स्कूल्स आहिनि, त असांजे नस्ल खे अयाज़ शनासी जे हवाले सां उनमें अयाज़ ते टेबलोज़ थियनि, अयाज़ जा गीत ॿारड़ा पंहिंजे ॿातड़े आवाज़ में भली कंपोज़ करे अचनि,
झूपड़ी ॿाहिरां राति झांझर वॻी, पेर कंहिंजा हुआ, केर मूंखां भॻी। उहे भली असांजा ॿारड़ा कंपोज़ करे अचनि, नयनि धुनुनि सां ॻाइनि, पेंटिंग्स थियनि, ड्राइंग्स थियनि, त अयाज़ शनासी ते हिकिड़ो शुरू कयूं। ऐं ईअं ई असीं मोहन जे दड़े जे खे तव्हांखे इहा ॻाल्हि बि इन हवाले सां ॿुधाईंदो वञा त शेख अयाज़ साहिब बि सिंधू सभीता जो हिकिड़ो फ़ख़्रमंद, फ़ख़्र लाइक़ु हिकिड़ो फ़र्ज़ंद हो। ऐं उन ई अज़ीम सभीता, सिंधू सभीता खे 100 साल मोहन जे दड़े जे खोटाईअ खे, एक्सकेवेशन खे 2022 में पूरा थियनि पिया। फेब्रुअरी में असां उनजी सेलिब्रेशन्स जेके आहिनि उहा स्टार्ट पिया करियूं, मोहन जे दड़े खां शुरूआत कयूं था उनजी। ऐं उन जूं मुख़्तलिफ़ प्रोग्राम तक़रीबात पूरे पाकिस्तान में थींदा। मैं हारिस भाई को भी कहता हूँ कि वो हमारे साथ हम पले हो, हमारे साथ शामिल हो इसमें पूरी तक़रीबात में, कि इसको हम बताएं कि वो आलीशान तहजीब क्या थी, जिन्होंने क्योनी को लिखना, क्योनी स्क्रिप्ट बनाना सिखाया, जिन्होंने इजिप्शियन को लिखना सिखाया, जिन्होंने दुनिया के नंगे बदन पे कपड़ा उनको फराहम किया, उनके तन बदन ढांपा, जहाँ से कोई जंगी हथियार नहीं मिला। कितने सैलियंट फीचर और इंग्रेडिएंट्स हैं इंडस सिविलाइजेशन के, कि हमारे बच्चों को भी पता चले, हम उनको भी बताएं कि कल को कोई कम से कम वो किसी अलामा दाऊद पोटो लाइब्रेरी का रुख करे, मगर मदरसे के जाने से कम वो बच जाए। तो इतना हम उनको कायल करें कि आप किस तहजीब के फर्जंद हो, किस तहजीब के बेटे हो। तो ये फरवरी में 19-20 फरवरी को मोहनजोदड़ो पे तकरीबात होंगी पूरी दुनिया से, उसके आएंगे डेलीगेशंस भी, और आप जितने भी यहाँ पे मौजूद हैं ज़रूर उसमें आइएगा। रात को म्यूज़िक होगी, यहाँ से सेलिब्रेशन स्टार्ट होगी, फिर 19 तो उहे सेलिब्रेशन्स थींदियूं। ऐं उहे स्कूल्स में, कॉलेजिस में, ॿिनि जॻहियुनि ते उहो सभु शुरूआत थींदी। पर उन सां गॾोगॾु अयाज़ शनासी जो इहो ही ऑर्गेनाइज़िंग कमेटी आउं सम्झां थो त करे सघे थी, जेको 5 ॾींहंनि जो एॾो वॾो फेस्टिवल मुनक़िद करे थी, त उहे उनजो हिकिड़ो प्रोग्राम चेकआउट कनि ऐं उन प्रोग्राम खे मुख़्तलिफ़ कॉलेजिस में, ॿियनि में सेलिब्रेशन थियनि ऐं पाण वञनि ऐं ॿारनि खे हिमथाइनि। ऐं वधीक तव्हांजो टाइम न वठंदुसि। उस्ताद शफ़ी फ़कीर सवेर खां मुंहिंजे ख़्याल में पहुची चुको आहे, त अॼु शायदि उस्ताद शफ़ी जी म्यूज़िक जो आहे, त उस्ताद शफ़ी खां ॿुधंदासीं, मज़ो ईंदो सोरठ में ए सीर बुई आओ, ऐं ॿिया जेके गीत, सखी पिया खे मिली त चइजां, ऐं दीगर ताड़ियूं पिया वॼाइनि। त जेके तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं अरफाना साहिबा, तव्हांजी सॼी सथ जो शुक्रगुज़ार आहियां, जे मूंखे हिते मौक़ो ॾिनो अचण जो, ॿुधण जो, ॿ अखर ॻाल्हाइण जो। पर हिकिड़े वज़ीर जी हैसियत सां अचण में मूंखे का बि ख़ुशी ऐं फ़ख़ुरु कोन्हे, ऐं हिकिड़े अयाज़ जे पढ़ंदड़ आशिक़ जी हैसियत में मौजूदगी ते ख़ुशी आहे। तमामु घणी महिरबानी तव्हांजी सैयद सरदार अली शाह साहब। असांखे बि ख़ुशी इन लाइ वधीक थिए थी त पहिरियों दफ़ो सक़ाफ़त खाते जो वज़ीर को शाइर थियो आहे, ऐं हिकिड़े शाइर खे भेटा ॾियण लाइ हू असां सभिनी सां गॾु शरीक आहे। ऐं वोट ऑफ थिंग्स त अमर सिंधो खे चवणो हो, पर मूंखे उहा किथे नज़र कोन पई अचे, जंहिंजे करे इहो फ़र्ज़ु बि मां पाण ई निभाए छॾियां थी। मां तमामु घणी सभ खां पहिरियों त तव्हां पंहिंजे महिमाननि जी थोराइती आहियां, जन असांखे मान ॾींदे असांजे हिन महफ़िल में शरीक थिया। उनखां पोइ पंहिंजे हिननि सभिनी जेके असांजे पिंडाल में वेठल आहिनि नौजवान, असांजा अदीब, दानिश्वर, शाइर, सहाफ़ी, उन्हनि सभिनी जी थोराइती आहियां त उहे पंहिंजो वक़्तु कढी हिन मेले में शरीक थिया आहिनि, हिन इनॉग्रेशन सेरेमनीअ में। मां थोराइती आहियां असांजे कल्चर डिपार्टमेंट जो, जेके 2 ॾींहंनि खां 2 मेलनि खां असां सां मुकमल सहकार में आहिनि। उन्हनि जा सॼा जेके सिंध म्यूज़ियम जो स्टाफ आहे, जेके मेंबर्स आहिनि, उहे सभु असां सां शरीक थिया आहिनि। उन कारपेंटर खां वठी म्यूज़ियम जे डायरेक्टर ताईं असां उन्हनि सभिनी जा थोराइता आहियूं। नालनि जी लिस्ट वॾी आहे, जंहिंजे करे मां हिकु जो नालो नथी खणणु चाहियां। उन सां गॾोगॾु मां कमिश्नर हैदराबाद जी थोराइती आहियां। उन्हनि जो पूरी टीम आहे, ख़ासि ADC लाल ॾिनो मंगी साहब खे असाइन कयो वियो आहे त असांजा जेके बि महिमान अचनि पिया उन्हनि खे बोर्डिंग, लॉजिंग ऐं मील्स जेके सहूलतूं आहिनि उहे प्रोवाइड कयूं वञनि। उन सां गॾोगॾु ही पिंडाल जेको ख़ूबसूरत तरीक़े सां 5 ॾींहंनि जी महिनत खां पप्पू कोटक साहब जे सहकार सां सजो आहे, मां उन जी थोराइती आहियां। आरिफ राजपूत साहब जो साउंड सिस्टम आहे, जेको हिन मेले खे 4 चंड लॻाईंदो, उन जी मां तमामु घणी थोराइती आहियां। ऐं असां थोराइता आहियूं शहनाज़ भट्टी साहब जा, जंहिं भगत सिंह खे फांसी जहिड़ो
ड्रामे लाइ हिते अची रहियो आहे ऐं काफ़ी ॾींहंनि खां हिते कमु करे रहियो आहे सिंध म्यूज़ियम में। ऐं मूंखे उमेदु आहे त इहो हिकिड़ो शानदार ड्रामो थींदो। ऐं जेके बि असांजा ॿिया हिन मेले में शरीक आहिनि ऐं सभ खां वधीक मां थोराइती आहियां अयाज़ मेले जे उन्हनि 80 वॉलंटियर्स जी जेके महिराणी यूनिवर्सिटी, लम्स यूनिवर्सिटी ऐं शाहद लतीफ़ भिटाई यूनिवर्सिटी खैरपुर मां बि 2-3 वॉलंटियर्स आया आहिनि जेका असांखां ॾाढी परे आहे। ऐं सिंध यूनिवर्सिटीअ जा हिन महिल BS 4 ईयर जा शागिर्द आहिनि ऐं उहे पहिरियों दफ़ो अयाज़ मेले ज़रिए अयाज़ शनासीअ ॾांहुं ईंदा। उन्हनि सभिनी नौजवाननि शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जा असां थोराइता आहियूं। उहे हिन मेले जो रूह हूंदा आहिनि ऐं ॿिया जेके बि हिन मेले में असां सां शामिलु रहिया आहिनि सभिनी जा तमामु घणा थोरा। ऐं ख़ासि तौर ते मीडिया 360 जेका असांजी मीडिया टीम आहे जेका लाइव कवरेज करे रही आहे। असां अदीब मल्ह ऐं इमरान जा बि थोराइता आहियूं जेके फ़ोटोग्राफी करे रहिया आहिनि। ऐं आख़िर में मां थोरा मञींदसि सईद मंगी साहब जा जेके आर्ट एंड डिज़ाइन जा डायरेक्टर आहिनि जंहिं सॼो ई आर्ट एग्ज़िबिशन कयो आहे जंहिंमें 3 यूनिवर्सिटियुनि जे शागिर्द शरीक थिया आहिनि। सो तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। हिन नशस्त खां पोइ महफ़िल मौसीक़ी आहे जंहिंजी शुरूआति असां भिटाई सरकार जे तुमराणी फ़क़ीरनि जे राग सां कंदासीं। उन खां पोइ सूफ़ी सतार जी डांस आहे, उस्ताद शफ़ी फ़क़ीर, ताज मस्तानी, गफ़ूर सुमरो ऐं ॿिया केतिरा ई नौजवान रागी हिन महफ़िल में शरीक थींदा। हिकु दफ़ो वरी महिरबानी अयाज़ जे हिन दुआ वारनि सिटुनि सां। शाल वसी ओ सिंधड़ी तुंहिंजा खेत वसनि, शाल वसी ओ सिंधड़ी तुंहिंजा खेत वसनि, वाह हूंदीअ जे वाह में मारू छाल मिलनि। तमामु घणी महिरबानी।